हुकूमत जो चीफ जस्टिस खिलाफ़ नाकारी प्रोपगेंडा करण ऐं संदसि क़त्ल जी फतवा ते सख़्त एक्शन वठण जो ऐलान। चीफ जस्टिस खे धमकी ॾियण आइन सां बग़ावत करण आहे। चीफ जस्टिस खिलाफ़ नाकारी प्रोपगेंडा जारी आहे। कुझु माण्हू ॿाहिरीं ताक़तुनि जी हिदायतुनि ते मज़हबी प्रोपगेंडा करे रहिया आहिनि। मज़हब जे नाले ते रतो छाण जी कोशिश कई पई वञे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं सोशल मीडिया ते माण्हुनि खे भड़काइण जी कोशिश कई पई वञे। कंहिं ते बि बेबुनियाद इल्ज़ाम नथो लॻाए सघिजे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त अदलिया पाकिस्तान जी रियासत जो बुनियादी थंभ आहे। रियासत में सज़ा ऐं जज़ा जो इख्तियार सिर्फ़ अदालत वटि आहे। वरी वज़ीर जी तवनाई वरी वज़ीर के 305 मेगावाट जा 3 सोलर ग्रिड स्टेशन कायम करने की हिदायत। एक ग्रिड स्टेशन के इलेक्ट्रिक बी हेस्को ऐं 3 ग्रिड स्टेशन सेप्को के शमसी तवनाई फराहम करे। सिंध सरकार नंढन वाहपेदारन के रिलीफ ॾियण चाहे थी। असांजी कोशिश आहे त 100 यूनिट इस्तेमाल कंदड़ वाहपेदारन के रिलीफ ॾियूं। मुराद अली शाह जो सोलराइज़ेशन बाबत इजलास के ख़िताब। सिंध में जाली डोमिसाइल ऐं PRC जारी करण ऐं सरकारी नौकरियूं हासिल करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते सिंध हुकूमत ऐं एडवोकेट जनरल खे नोटिस जारी। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री जी ॿ-रुकनी बेंच सिंध हुकूमत खां जवाब तलब करे वरितो। पाकिस्तान ऐं कॉमनवेल्थ में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार जारी रखण ते इत्तफ़ाक़। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं कॉमनवेल्थ जे सेक्रेटरी पेट्रिया शाह स्कॉटलैंड विच में मुलाक़ात। इसहाक़ डार चयो आहे त पाकिस्तान मेंबरनि जी हैसियत सां कॉमनवेल्थ खे अहमियत ॾिए थो। कॉमनवेल्थ जे सेक्रेटरी पेट्रिया शाह स्कॉटलैंड चयो आहे त 2022 जी ॿोॾ में 33 मिलियन माण्हू मुतासिर थिया। पाकिस्तान ॾुखियाईनि खे वॾी हिमत सां मुंहुं ॾिनो। बिजली जे ट्रांसमिशन सिस्टम जी बहितरी ऐं ख़ामियूं ख़त्म करण लाइ अहम अॻभराई चीन खां मदद वठण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीनी सफ़ीर सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में बिजलीअ जे ट्रांसमिशन सिस्टम ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। चाइना स्टेट ग्रिड जे सहकार सां ट्रांसमिशन सिस्टम खे बहितर बणायो वेंदो। मुल्क में वधंदड़ महांगाई ऐं महांगी बिजली ख़िलाफ़ लियाकत बाग रावलपिंडी में जमायत इस्लामी जो धरणो चौथे ॾींहुं बि जारी। जमायत इस्लामी जो ॻाल्हियूं कामयाब थियण ताईं धरणो जारी रखण जो ऐलान। हुकूमत ऐं जमायत इस्लामी विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु अॼु थींदो। हाफ़िज़ नईम रहमान जो चवणु आहे त मुतालबनि खे नज़रअंदाज़ करण जी कोशिश न कई वञे। मुतालबा तस्लीम थियण खां पोइ धरणो ख़त्म कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट में जस्टिस तारिक मसूद ऐं जस्टिस मज़हर आलम एडहॉक जजिस तौरु हलफ़ खणी वरितो। चीफ जस्टिस काज़ी फैज़ी सां एडहॉक जजिस खे हलफ़ खणायो। कराची जे इलाइक़े क्लिफ्टन में सरकारी ज़मीन अलॉट करण वारो रेफरेंस बहाल करण जी नेब जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। एहतसाब अदालत में ॿुधनीअ ते MQM अॻवान मुस्तफ़ा कमाल ऐं ॿिया जवाबदार पेश। नेब इख़्तियारनि जी दरख़्वास्त ते 26 ऑगस्ट ते फ़ैसिलो कयो वेंदो। अदालत जो हुकुम। सिंध जे आपाशी खाते में आला सतह ते बदिलियूं ऐं मुक़ररी जे इंतज़ार में वेठल सैद सरदार अली शाह खे चीफ इंजीनियर गुड्डू बेराज मुक़ररु कयो। ज़हीर अहमद मेमण चीफ इंजीनियर डेवलपमेंट हैदराबाद ऐं रियाज़ हुसैन शाह चीफ इंजीनियर लाइनिंग ऐं डिस्ट्रीब्यूशन हैदराबाद मुक़ररु। बेगारी केनाल जो सुपरिटेंडिंग इंजीनियर असदुल्ला शेख बदली। प्रोजेक्ट डायरेक्टर ROBD ॼाम शुरू थींदो।
कादिरपुर भरिसां चाचड़ बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़ो नौजवान क़त्ल कचो बिंडी थाने जी हद में झेड़े दौरान फतेह मोहम्मद चाचड़ खे गोलियुनि जो ख़्वाज बणायो वियो। शहदादकोट में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल वाबडा मुलाज़िम फोत, ज़ख़्मी महमूद लाड़काने अस्पताल आणींदे फोत थी वियो। पुलिस मूजिबि वाबडा मुलाज़िम ॻोठ चाकियानी वटां शहदादकोट ऑफिस अची रहियो हो त रस्ते में बीठल जवाबदारनि मथां फायरिंग कई। कादिरपुर लॻ ॿ ॾींहं अॻु पुलिस पिकट ते हमले में ॿिनि पुलिस एहलकारनि जे शहादत वारे वाक़े जो 34 जाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। FIR में धाड़ियल राहिब शर, उमर शर, गफ़ूर ख़ुदा बख़्श शर ऐं ॿिया जाबदार नामज़द। पुलिस पिकट 47 ते हमले में 2 एहलकार कादिर बख़्श महर ऐं ज़हीर तइम शहीद थी विया हुआ। वेनेज़ुएला जी सदारती चूंडनि में सदर निकोस टियों भेरो कामयाब थी वियो। वेनेज़ुएला जी इलेक्टोरल अथॉरिटी मूजिबि चूंडनि जे 80% नतीजनि मां निकोलस खे 51.2% ऐं मुख़ालिफ़ उम्मीदवार खे 44.2% वोट मिलिया। वेनेज़ुएला जी अपोज़िशन पारां चूंड नतीजा चैलेंज करण जो ऐलान।